अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध हुकूमत तरफां सिंध के हायर सेकेंडरी स्कूलन में सब्जेक्ट स्पेशलिस्ट की खोट ख़त्म करण लाइ 1200 सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटर्नशिप ते भर्ती करण जो फैसलो। उन हवाले से सिंध काबीना के इजलास में मंजूरी भी ॾिनी वई, पर दोस्तन तरफां काफ़ी सवाल अची रहा हुआ तो क्वालिफिकेशन छा है, उम्र की हद छा है, दरख्वास्त ॾियण जो तरीक़ेकार छा है। तो उन्हनि सभिनी सवालन जा जवाब अॼोकी वीडियो। जी तो तव्हांखे ख़बर है तो सिंध काबीना के गुज़रियल इजलास में मंजूरी ॾिनी वई तो सिंध के स्कूलन में मुख्तलिफ़ सब्जेक्ट्स जा 1200 सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटर्नशिप ते भर्ती कया वेंदा। उन हवाले से एक लेटर भी जारी थो हो जैमें डिस्ट्रिक्ट लेवल ते कमेटी DSCI ठाण जो हुक्म ॾिनो वियो हो, जेको समूरे प्रोसेस की निगरानी कंदी ऐं उम्मीदवारन खां इंटरव्यू भी वठंदी। डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी फॉर इंटर्न्स जो चेयरमैन डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री हायर सेकेंडरी होंदो। बेन मेंबरन में चीफ मॉनिटरिंग ऑफिसर उन ज़िले जो, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर RSU उन ज़िले जो ऐं चेयरमैन तरफां मुक़रर कयल मखसूस सब्जेक्ट जो सब्जेक्ट स्पेशलिस्ट शामिल होंदा। जिन सब्जेक्ट्स जा स्पेशलिस्ट भर्ती कया वेंदा उनमें फिजिक्स जा 240, केमिस्ट्री जा 240, मैथ जा 120, जूलॉजी जा 60, बॉटनी जा 60, इंग्लिश जा 240, पाकिस्तान स्टडी जा 60, इस्लामियात जा 60, सिंधी जा 60 ऐं उर्दू जा 60 सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटर्नशिप ते भर्ती कया वेंदा। उन हवाले से ही एडवर्टाइज पर जारी थी चुको है तो वे नौजवान जिन जा मुख्तलिफ़ सब्जेक्ट्स में जेके सब्जेक्ट्स बुधाया विया इन्हनि मां कंहिं में भी मास्टर्स है तो वे दरख्वास्त ॾेई सघनि था। उम्र की हद 43 साल है। भर्तियों निज मेरिट ते थींदियूं ऐं ज़िले में खाली जायन ते उन ज़िले के डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवारन के भर्ती किया वेंदो। इंटरव्यू की पॉलिसी कुछ हीअं आहे तो 80% मार्कूं अव्हांखे मास्टर की रिज़ल्ट के बेस ते ॾिनियूं वेंदियूं ऐं 20% मार्कन लाइ अव्हां खां इंटरव्यू वरितो वेंदो। उन करे जिन भी दोस्तन जूं मास्टर्स में सुठियूं मार्कूं आहिनि उन्हनि जा वधीक चांस आहिनि। इंटरव्यूज़ खां पोइ अव्हांखे सेलेक्ट थियल उम्मीदवारनि खे 60,000 रुपया माहवार ॾिनो वेंदो ऐं इहो कॉन्ट्रैक्ट जारी रहंदो जेसि ताईं रेगुलर बेसिस ते सब्जेक्ट स्पेशलिस्ट भर्ती नथा कया वञनि। एप्लीकेशन सां गॾु एजुकेशनल डॉक्यूमेंट्स, सर्टिफिकेट, मार्कशीट्स, डोमिसाइल PRC ऐं NIC जूं कापियूं 15 ॾींहं अंदर यानी 25 जनवरी 2022 ताईं पंहिंजे ज़िले जी हिन एड्रेस ते मोकिलियो। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री हायर सेकेंडरी, चेयरमैन डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी इंट्रेंस ऐं अॻियां पंहिंजो ज़िलो लिखो।